इबरत सां गॾु मां आदनान शेख मां हिन वक़्तु सखर जे बंदर रोड ते मौजूदु आहे। जीअं त पूरे पाकिस्तान में हिकिड़ो महांगाई जो जिन बेकाबू थियल आहे त जेके निगरान हुकूमत आहे उहा आवाम खे रिलीफ ॾियण में नाकाम थी नज़र अचे। त इन हवाले सां हाजी जावेद मेमन जेको स्मॉल ट्रेडर जो सदर आहे उन मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते सखर में हिकिड़ा अटे ऐं खंड जा स्टॉल लॻाया आहिनि जंहिंमें सस्ते दामनि ते अटो ऐं खंडु फ़रोख़्त थी थिए। अचो त हाजी जावेद मेमन सां ॻाल्हायूं था। हिते जेके आयल शहरी आहिनि उन्हनि खां पुछूं था त हे जेके खंड जा स्टॉल आहिनि ऐं अटे जा स्टॉल आहिनि उते अटो ऐं खंडु सस्तो थो फ़रोख़्त थिए या उन ही कीमतुनि में फ़र्क़ु थो थिए। देखें, ये गरीब आवाम के लिए हम कह रहे हैं कि 140 रुपये इस वक्त रिटेल के अंदर चीनी दे रहे हैं और 1200 रुपये का आटे का कट्टा 10 किलो का दे रहे हैं। सिर्फ आवाम की भलाई के लिए, ये रिलीफ के लिए हम कोशिश कर रहे हैं कि कहीं भी जहाँ भी और भी इस किस्म के हमने स्टॉल लगाएं तो जहाँ भी आवाम को चाहिए हो तो इधर स्टॉल से ले सकते हैं। और ये बिल्कुल गवर्नमेंट से जिस हिसाब से माल आ रहा है उसी रेट टू रेट में हम देने का मकसद है, आवाम की भलाई कर सके, जो हमारे से हो सकता है खिदमत कर सकें। देखें, मेन बंदर रोड पे लगा है, इधर अपना अनाज बाज़ार में लगा है, घंटाघर पे लगा है, तो और भी हम इंशाल्लाह ताला और जगहों पे भी स्टॉल लगाने का सोच रहे हैं, इंशाल्लाह लगाएंगे। चीनी 140 रुपये किलो से 1 किलो की भी है, 2 किलो की भी और 5 किलो की भी थैली बनाई गई है। इसी तरीके से अगर किसी को ज़्यादा अगर कट्टा चाहिए तो 6850 रुपये का चल रहा है इस वक्त होलसेल में। सो अॼु जेको आहे महांगाई जेकी आहे, महांगाई जेको जिन आहे उहो जेको आहे पंहिंजी आबो ताब सां जेको आहे माण्हुनि खे जेको आहे परेशान करे रहियो आहे। ग़रीब आवाम जेकी आहे उहा परेशान आहे। अटो, खंड, अशिया खुर्दनोश जेका स्टॉक माफ़िया जेको रखी वेठी उनजे करे न मिले पई। असांजे इदारनि ऐं इंतिज़ामिया जी तरफ़ों जेका इहा छापा लॻा, वेरी गुड। हुन खां पोइ जेको आहे इहा डिस्ट्रीब्यूट करण जो वॾो मसइलो हुयो। हिन में असां स्मॉल ट्रेडर्स जो जेको प्रेसिडेंट आहे हाजी जावेद मेमन साहब जेको आहे हुन जेको आहे इहा स्टॉल वारी जेकी आहे शुरू कयो। बंदर रोड ते पहिरियों स्टॉल हणायो जिते अटो जेको आहे आवाम खे जेको आहे 1250 रुपया, खंड जेकी आहे 140 रुपया मिले त उते बि वॾी रश आहे। हिन खां पोइ ॾिसो पंहिंजो बंदर रोड ते अनाज बाज़ार में अॼु किसान ट्रेडर ते हाजी जावेद मेमन साहब इफ़्तिताह कयो आहे। हिते बि जेको आवाम खे जेको आहे अटो ऐं खंड जेको आहे सस्ते दामनि ते मिले थी। थोरो घणो आवाम खे रिलीफ मिले थो, पर ये एक बेहतरीन इक़दाम है स्मॉल ट्रेडर्स जो त ही मुख़्तलिफ़ जगहनि ते स्टॉल लगा आहिनि। ख़ासि तौर ते जेको अटो ऐं खंड जो स्टॉल आहे हिकु बेहतरीन इक़दाम आहे, छो जो महांगाई एतिरी वधी वई आहे। मूंखे सम्झ में नथो अचे त असांजी जेकी पहिरीं हुकूमत हुई हाणे निगरान हुकूमत बि हुन जे नक्शे क़दम ते हले थी। पेट्रोल, बिजली, हर शइ महांगी थी थींदी वञे। जॾहिं हे शयूं महांगियूं थींदियूं त अशिया खुर्दो नोश बि महांगियूं थींदियूं। त हिन वक़्तु जेको आहे ग़रीब आवाम जो जेको आहे जीअण जेको आहे उहो जंजाल थी वियो आहे। त अहिड़े में मक़सदु इहा आहे त स्मॉल ट्रेडर्स जा इहे स्टॉल जेके आहिनि हिकु रोशनी जी किरण आहिनि। मां सम्झां थो गवर्नमेंट खे खपे, ख़ासि तौर ते असांजे डिप्टी कमिश्नर खे खपे त अहिड़ा स्टॉल्स जेके आहिनि त कुंड कच्छ में हया वञनि ते आवाम खे अटो अगरि सस्तो मिलंदो त हू पंहिंजे बचनि जो ॿ वक़्त जी मानी उन्हनि खे खाराए सघंदो। हितां ॿुधिया सखर जे शहरनि ऐं ताजरनि जा वीचार। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हे जेके स्टॉल आहिनि इहे हुकूमत जो कमु आहे त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते स्टॉल लॻाइनि ऐं सस्ती बाज़ारियूं लॻाइनि जंहिंमें आवाम खे को रिलीफ मिली सघे। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत सखर।